इते अवां बी ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। हैदराबाद का मकानी चूंडुनि जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी थी वियो आहे। हैदराबाद में 160 सीटुनि मां पीपी जा 61 उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। 31 उम्मीदवार बिना मुक़ाबले अॻी कामयाब थियल हुआ। पीटीआई जा 27 मेंबर कामयाब, जमायत इस्लामी 1 ऐं 3 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। जनरल काउंसलर्स लाइ 400 सीटूं हासिल कयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद का मकानी चूंडुनि जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी थी वियो आहे। हैदराबाद में 160 सीटुनि मां पीपी जा 61 उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। 31 उम्मीदवार बिना मुक़ाबले अॻी कामयाब थियल हुआ। एक भेरो बीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। मकानी चूंडुनि जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी थी वियो आहे। हैदराबाद में 160 सीटुनि मां पीपी जा 61 उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। 31 उम्मीदवार बिना मुक़ाबले अॻी कामयाब थियल हुआ। पीटीआई जा 27 मेंबर कामयाब, जमायत इस्लामी 1 ऐं 3 आज़ाद उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नसीर चना खां। जी नसीर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में सरकारी तौर ते अञा ताईं पंचायती चूंडुनि जा नतीजा साम्हूं न अची सघिया आहिनि, पर गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि हैदराबाद में 160 सीटुनि मां पाकिस्तान पीपुल्स पार्टी 61 सीटूं जेके आहिनि उहे ॿुहारे वरितियूं आहिनि। 61 चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ते पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि, जॾहिं 31 बिना मुक़ाबले कामयाब थियल आहिनि। पीटीआई ते जेके 27 सीटूं पीटीआई खणण में कामयाब थी आहे। जमायत इस्लामी 1 ऐं 3 आज़ाद उम्मीदवारनि पिणु कामयाबी माणी आहे। ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी अॻुवाणी जी दावा आहे त 400 सीटुनि ते जेके जनरल काउंसलर जा उम्मीदवार हुआ उहे पीपुल्स पार्टी जा कामयाब थिया आहिनि। कासमाबाद टाउन जेको आहे ठीक है नसीर, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।